मलीर जो सियासी समाजी अगवान ऐं पीपल्स पार्टी जे सरगर्म कारकुन यूनिस ए के ख़ास के लिए 229 ते मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार कादिर बख्श कलमती सां गॾु अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राज समेत हिमायत जो ऐलान कंदे चयो आहे त मलीर मेमण ॻोठ जी अवाम गुज़िरियल 15 सालनि खां मुतासिर थियल आहे ऐं हिन वक़्ति मेमण ॻोठ जे मुख़्तलिफ़ पाड़नि जी सूरतहाल जीअं जो थी आहे। तालीम सेहत समेत ॿिया बुनियादी मसइला बहितर थियण बजाए बहितर वधी विया आहिनि, जंहिं हितां जो अवाम खे दिल बर्दाश्त करे छॾियो आहे। कादिर बख्श कलमती समाजी वर्कर आहे। संदसि मलीर जे लाइ कयल ख़िदमतूं कंहिंखां लिकियल न आहिनि, जंहिं सबबि संदसि मुकमल हिमायत जो ऐलान कंदे पंहिंजी बिरादरी ऐं साथियुनि समेत मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान करियां थो। मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार कादिर बख्श कलमती यूनिस ए के ख़ासखेली खे संदसि हिमायत ऐं नून लीग में शमूलियत ते संदसि शुक्रियो अदा कंदे चयो त यूनिस ए के मलीर जो वॾो किरदारु आहे। संदसि शमूलियत सां मलीर जी सियासत में वॾो फ़र्क़ु पवंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।